सलाम ओ अलैकुम दोस्तोन MCH सिंधी चैनल ते तवान जो भालिक कर ए अज जी वीडियो हिक एहरे आम मसले बरे आ जो पाकिस्तान में घनियूं प्रेग्नेंट औरतुन खे पेश अच्छाई थो आयरन जी कमी जनहन खे डॉक्टर्स अनीमिया चवन था घनियून मऊन समझंदियून अहें त प्रेगनेंसी में थकावत नॉर्मल हुंदी आ पर दोस्तुन हर थकावत नॉर्मल ना ही हुंदी ज्यादा थकावत चक्कर अछन एन पिलायन चेहरे वर्गियोन निशनियून आयरन जी कमी जी निशनी थी सघान थियूं तनज असन समझण जी कोशिश कंदसे त इहो मसलो चोकन थींदो आ इन्हनि जियूं निशनियूं छा आहिनि ऐं इनखे कीअं ठीक करे सघिजाए थो हलो तान शुरू कयूं था प्रेगनेंसी में मान जे जिस्म खे ज्यादा खून बनावनरो पवे थो चोकन ता बचरे खाइवी न्यूट्रिशन एंड ब्लड सप्लाई चाहिदी हुंदी आ इन्ही प्रोसेस ले आयरन घनो ज़रूरी हुंदो आ जेकर खड़े में आयरन जी कमी हुजे तान जिस्म पूरो खून ना ही बनाए सघंदो जनहन करे अनीमिया थी वंदो आ पाकिस्तान में इहो मसलो इन्ही करे भी ज्यादा आ चोकन ता घनियों औरतुन पहरेन खान ही आयरन जी कमी सान प्रेगनेंसी शुरू कंदियूं नहे रोजानी डाइट में भी अक्सर आयरन रिच शेइन जी कामी हुंदी आ एंड प्रेगनेंसी में आयरन जी डिमांड वादिक वधजी वंदी आ एंड कई बफेरा प्रेगनेंसीज में गप भी घट हुंदो आ जनहन करे जिसम खे रिकवर करन जो वक्त ना ही मिलदो हने गल कयूं था निशनियूं जी जेकर तवान घनी ज्यादा थकावत महसूस कयो था थोड़े कम खन बाद ही थकी वाहो था चक्कर अचन था खस तोड़ते उथनते चेहरो या नहन पीला लगन था साहिन चधे थी पौरियूं चधन सान दिल तेजी सां धदकी थो या मथे में दर्द रहे थो त यही आयरन जी कमी जियूं निशनियूं थी सघान थियूं एहरारी सिचुएशन में डॉक्टर सां ज़रूर रब्तो कयो ऐं खून जो सड़ो टेस्ट करायो जनहन खाए हीमोग्लोबिन टेस्ट चवियो वंदो आ इहो घनो सड़ो ऐं सस्तो टेस्ट हुंदो आ हने गल कयूं था आयरन वरे खड़े जी आयरन जा सब खन बेहतार ज़रियाए एनिमल बेस्ड हुंदा अहें जियां गोश्त ख़ास तौर ते कलेजी जिन्हन में घनो आयरन हंदो आ अंडा रोज़ानी डाइट में शामिल कयो ऐं जेकर पॉसिबल हुजे तान मच्छी भी सुठो ज़रियो आ प्लांट बेस्ड ज़रियन में पलक साग दालून जिया मसूर चना ऐं मूंग शामिल अहन किशमिश ऐं खजूर भी आयरन दिंदन थियूं ऐं गुरखंड जो सेहतमंद मुताबदिल हुंदो आ हिक घनी अहम गल इहा आ त आयरन सां गॾु विटामिन सी ज़रूर वठन चाहिदा आ चोकन त इहो आयरन जी एब्जॉर्प्शन खे बेहतर कंदो आ तवान लीमून सां या दाल ते निखोरी सघो था या टमाटर पंजी डाइट में शामिल करे सघो था पर चाय ऐं कॉफ़ी खाई खड़ाए खन फुरन बाद ना ही पियन चाहिदा चोकन त इन्हनि में तनिन्स हुंदा आहिनि जो आयरन जी एब्जॉर्प्शन खे रोकी छड़ींदा आहिनि घट में घट हिक घंटे जो गप होवन चाहिदा आ जेकर डॉक्टर आयरन जूं टैबलेट्स लिखी दियूं नहे तान इन्हनि खे बक़ायदगी सान वथान घनो ज़रूरी आ कुछ औरतुन टैबलेट्स इन्ही करे ना ही खंदियूं चोकन ता उन्हनि जो पेट खराब या कब्ज थी वंदी आ पर इंजो हलवी आ टैबलेट्स खड़ाई खन बाद वथो ज़्यादा पानी पियो एंड फ्रूट्स पंजी डाइट में शामिल कयो एंड याद रखजो आयरन टैबलेट्स सान पखाना जो रंग कलो थी सघे थो जो ता बिल्कुल नॉर्मल गल आ इस खन घबराइण जी ज़रूरत नाही तान दोस्तुन एज असन सिखियायो ता प्रेगनेंसी में आयरन जी कमी घनी कॉमन आ इन्हनि जियूं निशनियूं खे नज़ारअंदाज ना ही करन चाहिदा डाइट में आयरन रिच खड़ो शामिल करन चाहिदा आ चाहे खां फौरन बाद परहेज करना चाहिदा है एन डॉक्टर जी सलाह मुताबिक टेबलटस बकायदगी सान वतन चाहिदियां पंजी सेहत के इग्नोर न कियो चौकन ता हक सेहतमंद मान ही हक सेहतमंद बचराए खे जन्म दे सगे ही थी जेकर तौहान खे अहा वीडियो हेल्पफुल लगी हजी था तान लाइक कियो शेयर कयो पंजी फैमिली सान NMCH सिंधी खे सब्सक्राइब करन ना विसरजो अगली सीरीज में असन गाल कंदा से बचरे जी देखभाल बरे अल्लाह हाफिज